नाज़रीन, मसू भिरॻड़ी में रोलू कुतन जो आज़ार वधी वियो आहे। केतिराई ॿार रोलू कुतन जे वर चढ़ी चुका आहिनि। केतिराई अस्पताल भेड़ा थिया आहिनि, पर इंतज़ामिया अञा ताईं कुता मार मुहिम शुरू नाहे कई। उन हवाले सां पेश आहे गुलाम कादिर वसीर जी हीअ रिपोर्ट। जी, मसू भिरॻड़ीअ में यूसी सेक्रेटरी गुज़िरियल 4 महीननि खां ग़ाइबु आहे, जंहिंजे करे हितां जा रहवासी जेके आहिनि से रोलू कुतन जो शिकार थी रहिया आहिनि ऐं केतिरा ई माण्हुनि खे रोलू कुतन ॾाढे विधो आहे। उन हवाले सां हितां जे रहवासियुनि जो छा चवणु आहे, अचो त महिराण टीवी पारां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। छिते कुते ॾाढियो ऐं कुझु ई ॾींहंनि खां वठी कुझु ॾींहंनि खां पोइ उहो माण्हू हितां पंहिंजो गुज़ारे वियो। छो जो ही जेके छिता कुता आहिनि हिननि असांजे लाइ एॾो वॾो अज़ाब करे छॾियो आहे। असां त सम्झूं था त अहिड़ा जेके इक़दामात हुकूमत खे हू ऑटोमेटिकली हिकिड़ो डायरेक्टली इनडायरेक्टली उनखे खणणु घुरिजनि, पर जॾहिं त असां त काफ़ी कोशिशूं कयूं था फेसबुक ते शेयर करणु ऐं मां सम्झां थो त जेकर हिन वाणकीवसी में इतफ़ाक़न का अहिड़ी एप्लीकेशन न वई हुजे, भर पासे हज़ारे सवेड़ियूं एप्लीकेशनूं या ॿियो त ठहियो पर आहिनि या ज़ख़्मी ॿिया माण्हू आहिनि, ज़ख़्मी जेके जानवर आहिनि, ॾाढो नुक़सानु थिए पियो। सवे हिते ॿारनि खे यूसी में कुतनि चक पाता, पर हुननि खे कुझु बि को बि रिलीफ न मिलियो। ऐं बल्कि अवाम में बि इहो सुजाॻ ईंदा आहे जॾहिं कोर्ट इहो ऑर्डर ॾिनो त हुननि ते सेक्रेटरीज़ जेके आहिनि उन्हनि ते एफआईआर कयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त सेक्रेटरी अलीगल हो ऐं सेक्रेटरी आहे कोन, उहे एक्शन छा थी थियनि। उन लाइ असां डिमांड था करियूं त असांखे ख़ुदारा असांजे मामला हल कया वञनि, जेका सेक्रेटरी असांखे ॾिनो वञे ऐं विहारियो वञे ऐं एडमिनिस्ट्रेशन खे बाउंड कयो वञे त असांजा जेके लोकल मसइला आहिनि, डेथ सर्टिफिकेट राइज सर्टिफिकेट जेके बि आहिनि, जेके इशूज़ आहिनि, जेके कंसर्न लाॻापियल आहिनि हुन सां हटड़ी यूसी सां उन जा मसइला हल कया वञनि। सेक्रेटरी हितां फरार थी विया, इन हवाले सां असां इहो कुझु ॿुधो आहे त हू हिते जो पकी अपॉइंटमेंट हुनजी कोन हुई ऐं हू हिकिड़ो कॉन्ट्रेक्ट ते या नकली भर्ती जे तौर ते हिते बीठे विहारियो वियो हथ सां, जंहिं हिते करप्शन ऐं अहिड़े क़िस्म जा जेके धंधा उन सॼा कया। जॾहिं यूनियन जी जेका कमेटी डिज़ाल्व थी, जेका यूनियन जी चूंडियल बॉडी हुई डिज़ाल्व थी, उन डिज़ाल्व थियण खां पोइ हू पंहिंजो सॼो बोरी बिस्तरो वेड़े भॼी वञण खां पोइ उते सॼो माना कमु डिस्टर्ब थी वियो हलियो। जेका लोकल गवर्नमेंट आहे इन ते फोकस करे इन सेक्रेटरी हिकु जी भॼी विया इनखे पंहिंजे कानूनी गिरफ़्त में आणे, जेके उन्हनि करप्शन कई उनजी जांच कई वञे ऐं जेका कुता मार मुहिम जेके ॿियूं जेके बि एक्टिविटियूं आहिनि ऐं उहे बहाल कराइनि, असां उन्हनि खां मुतालबो करियूं था। यूनियन काउंसिल मसू भिरॻड़ी जी इहा हालत आहे जो यूसी सेक्रेटरी गुम आहे। माण्हू बर्थ सर्टिफिकेट जे लाइ, डेथ सर्टिफिकेट जे लाइ, मुख़्तलिफ़ ॿियनि सर्टिफिकेटनि जे लाइ तमामु घणा परेशान आहिनि। माण्हुनि जो को मसइलो हल कोन थो थिए, बजट केॾांहुं थो वञे, केरु थो खाए, कुता मार मुहिम शुरू न थी सघी आहे। माण्हुनि खे कुतनि खाई चट करे छॾियो आहे। रस्तनि रोडनि ते वाहननि ते कुता वेठा आहिनि ऐं कंहिं क़िस्म जो का डेवलपमेंट कान थी आहे। इंतिहाई हिकिड़ी निंधण की यूनियन काउंसिल आहे। कैमरामैन नूर तुर्क सां गॾु गुलाम कादिर वसीर, महिराण टीवी, मसू भिरॻड़ी।